बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोज़ दोस्तों से मसनवी रूमी शरीफ़ पढ़ी रहिया हुआसीं। अल्हम्दुलिल्लाह अज़्ज़ व जल मसनवी रूमी शरीफ़ जे पहिरें दफ़्तर मां तक़रीबन 23 किस्सा पढ़ी चुका आहियूं। आख़िरी किस्सो इंजील जे अहकामनि में वज़ीर जी मिलावट ऐं चालाकी। हाणे असीं किस्सो नंबर 24 पढ़ंदासीं। इख़्तिलाफ़ सूरत में आहे, हक़ीक़त में को इख़्तिलाफ़ नाहे। जी नमते जी नुहो दे तुम्हारो दू बरनोश्ते आदीन ईसा रा अदू। मतलब इन अंदाज़ उन क़िस्म जा 12 डिघा ख़त उन हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे दीन जे दुश्मन लिखिया। उनखे हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे यकरंगीअ जी ख़ुशबू कोन पहुती हुई ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे मट वारो मिज़ाज रखंदो हो। हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो मट मशहूर आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम रंगरेज़ी कंदो हो। रंग जो हिकु मट हो जंहिंमें हर रंग जो कपिड़ो रंगींदो हो। जीअं दरिया में यकरंगी आहे जंहिंमां मछी कॾहिं नथी थके ऐं ख़ुश्कीअ में किथे ज़मीन कारी आहे, किथे ॻाढ़ी, किथे वारी आहे ऐं किथे मिटी। बख़्शी जा घणा मींहं वठा, करम जा घणा सिज उभरिया, उन्हनि सखावतुनि मां ककर ऐं समुंड सखावत सिखी आहे। पाणी ऐं मिटीअ ते उन जो सिज चमकियो आहे। जमादात जेतोणीकि बेजान आहे पर इनायत ख़ुदाबंदीअ सां जानदारनि जहिड़ो कमु कनि था। कुदरत जा कमालात बयान कंदे दिलि में जेको जोश पैदा थिए थो उन जो ताब न आहे, उन जोश सां ॿधल ॾिठल थी वियो। संग दिलि में नूर सां वासिजी संगे यशब बणिजी वियो। यशब हिकु क़िस्म जो क़ीमती नूरानी पथर आहे। उहो कीमिया साज़ आहे। कीमिया छा थींदी आहे? मौजूदो इनायत करण वारो आहे। सीमिया छा थींदी आहे? कीमिया उहो फ़न जंहिंसां किले ट्रामे वग़ैरह खे चांदी या सोन बनायो वेंदो आहे ऐं सीमिया उहो इल्मु आहे जंहिंजे ज़रिए इंसान मुख़्तलिफ़ शक्लियूं अख़्तियार करे सघे थो। हज़रत हक़ जी ज़ात जे अॻियां मुमकिन हुजण जे बावजूदु अदम आहे। पंहिंजे वजूद जो अहसास मुशाहिदे जो हिजाब आहे जंहिं अखियुनि खे अंधो ऐं महरूमीअ जे करे स्याह पोश बनाए छॾियो आहे। आफ़्ताब हक़ जो मुशाहिदो फना करे छॾींदो आहे।